नमस्कार, जय श्री कृष्ण। मां करिश्मा पेसवाणी है मुझे चैनल के यानी कृष्ण कृपा केवलम में तव्हां सभिनी जो स्वागत है। तव्हांजो पंहिंजो चैनल जिते तव्हां ॿुधंदा आहियो सिंधी कथाऊं ऐं ॾिण वार सां सभु जानकारी, सभु पंहिंजी मिठड़ी ॿोली सिंधी में। जीअं त ॾियारी अचण वारी आहे, तव्हां सभिनीनि खे ॾियारी जी लख लख वाधायूं, जाम जाम शुभकामनाऊं। त अॼु मां ॾियारी जो डेकोरेशन शुरू करे रही आहियां। मां सोचियो हलो तव्हांखे बि डेकोरेशन ॾेखारे थी सघां कि कीअं त सिंपल नमूने सां पाण घर में डेकोरेशन करे सघूं था। त अचो ॾिसूं डेकोरेशन। सभिनीनि खां पहिरियों तव्हां वॉल सेलेक्ट करे वठो कि तव्हांखे किथे करणी आहे। मुंहिंजे पूजा मंदिर में इहा वॉल आहे पासे में ऐं मां हुते डेकोरेशन करां थी। सभिनीनि खां पहिरियों पाण खे खपनि 2 हुक जंहिंजे पुठियां डबल टेप हूंदो आहे, त हुन ते पाण कोई बि रिबिन या धाॻो ॿधी था सघूं। त हिते मां डबल टेप हुक मां हटायो आहे ऐं लॻाए छॾियो आहे। ऐं हिकु इहो फस्ट छोर ते लंबाई तव्हां ॾिसी वठो केतिरो लंबो तव्हांखे बैकग्राउंड खपे हुन हिसाब सां। ऐं इहो ॿियो मां ॿिए छोर ते वॉल जे लॻाए छॾंदमि। त विथ जे हिसाब सां तव्हां वॉल ॾिसो ऐं हिते मां ही लॻाए छॾियो आहे। ऐं हिन जे मथां ई हाणे मां हिकिड़ी रिबिन ॿधी छॾी आहे ऐं हिन जे मथां मां हिकिड़ी चुन्नी या बैकग्राउंड लाइ जो बि तव्हांखे कलर खपे होड़ी सुठो कपिड़ो तव्हां विझी सघो था। हिते मां ॻाढ़ी कलर जी चुन्नी खई आहे। इहा चुन्नी मुंहिंजी कोरी आहे, अञा ताईं मां यूज़ न कई आहे, हिन करे मां भॻवान जो हिन बैकग्राउंड ठाहियां थी। त ॾिसो ईअं बैकग्राउंड ठही वियो आहे। हाणे हिकिड़ी चौकी खणी करे जंहिंमें पूजा जी रखी आहे, मां हुन जे अॻियां ऐं हुन जे मथां हिकु ॻाढ़ो कपिड़ो रखियो आहे। ॾियारी में ॻाढ़ो कपिड़ो ई रखिबो आहे, जन्माष्टमी में पीलो रखिबो आहे। त ॻाढ़ो कपिड़ो रखी करे मां हीअ चौकी तयारु करे छॾी आहे। ऐं हुन जे मथां असां ॾियारी जी पूॼा लाइ भॻवान श्री गणेश खे स्थापित कंदासीं ऐं माता लक्ष्मी खे। असां वटि हिते मिटीअ जा न मिलंदा आहिनि, तॾहिं असां हीअ फ़ोटो रखंदा आहियूं। अगरि तव्हांखे मिलनि त वेरी गुड। त हीअ मां हिते रखी छॾियो आहे। ऐं अॻियां मां पोइ हिन जे पासे में मां गणेश लक्ष्मी चांदी जो रखंदमि, जंहिंमें सरस्वती माता बि हूंदी। त इहा मां हिकु लड़ लॻायां थी नकली गुलनि जी। असली गुल त हुन ॾींहुं लॻंदा ऐं हुन मां ई ख़ुशबू ईंदी। फ़िलहालु ही शो लाइ पाण डेकोरेशन था करूं, त जस्ट इहा ठाहे छॾी आहे। ऐं विच में हिकिड़ी मां पिन लॻाई आहे ऐं पिन हुनखे चुन्नीअ में लॻाए करे ईअं मां 2 लड़ियूं ठाहे छॾियूं आहिनि ऐं हिनखे लॻाए छॾियो आहे। ऐं हिन खां पोइ मां हटड़ियूं खणंदमि, जो पाण सिंधी पूॼा में हटड़ी रखंदा आहियूं। त चवंदा आहिनि जेतिरा पुट हुजनि, त मूंखे 2 पुट आहिनि, मां हिते 2 हटड़ी रखी छॾियूं आहिनि। ऐं इहा पूॼा जी चौकी तयारु आहे। ऐं हिन जे हटड़ी जे मथां पाण ॾीओ रखंदा आहियूं मटी जो। ऐं हुन जे अंदरि तव्हां खपे त कैंडल जा ॾीओ रखो या पंहिंजी वट ठाहे रखो। ऐं हीअ हिते जोड़ो मां वठी आई हुअसि हाथी जो अॼुकल्ह मिले पियो मार्केट में डेकोरेशन लाइ। ऐं इहा आहे पत्री, जो पाण ज़रूरु रखंदा आहियूं, जो महाराज स्वामी असांखे ॾींदो आहे। त इहा बि मां पूॼा ते रखी छॾी आहे। ऐं हिन खां पोइ जो मां ठाहियो कि यंत्र इहो ठहंदो आहे, कीअं ठहंदो आहे, मां पहिरियों ई वीडियो विझी चुकी आहियां। हेठि लिंक ॾियांव थी, त तव्हां ॾिसी वठिजो। दिवाली स्पेशल में मुंहिंजो इहो वीडियो आहे कि हीअ कीअं ठाहिजे चौगाड़ी। ऐं हुन जे पासे में ॾियारी जो हिकु ॿियो फ़ोटो ठहंदो आहे, इहो बि मां तव्हांखे ॾेखारियो आहे पंहिंजे वीडियो में। त हीअ मां ठाहे रखी छॾंदी आहियां ऐं हिनखे ई मां हर साल यूज़ कंदी आहियां। 2-2 सालनि खां पोइ चेंज कंदी आहियां। त हिनखे बि मां बॉल पिन सां ॿिन्हिनि खे ईअं चुन्नी ते लॻाए छॾियो आहे। ऐं मां हिते 2 शो पीस डेकोरेटिव पीस ईअं रखी थी छॾां, त हिन सां सूंहं बि वधंदी ऐं सुठो बि लॻंदो। ऐं हिन खां पोइ हाणे मां जो साइड्स आहिनि हुननि ते बि गुल जी हिकु लड़ लॻाए छॾंदमि, त हुन सां बि सूंहं वधी वेंदी। त हीअ ॾिसो मूं वटि 2 लड़ूं आहिनि ऐं मां हिकु पासे ते हिकिड़ी ऐं हिकु पासे हिकिड़ी लॻाईंदमि। ॾिसो 2 लूप लॻाइण सां ई सॼो पंहिंजो डेकोरेशन हुन में ई थिए थो, ॿिया कोका वग़ैरह लॻाइण जी ज़रूरत कोन्हे। ऐं हिते मां ई ॾीओ खयो आहे लोटस जे शेप जो। चवंदा आहिनि माता लक्ष्मी खे लोटस पसंदि आहे, त मां हुनजो ॾीओ ई वठी आई आहियां। ऐं हेठि मां स्थापना करां थी कलश जी। कलश कीअं स्थापित थींदो आहे उहो बि मां वीडियो विझी चुकी आहियां, तव्हां ॾिसी सघो था। कलश ज़रूरु स्थापित कबो आहे ॾियारी ॾींहुं। ऐं हिते मां हिकिड़ी माला माता लक्ष्मी खे फ़िलहाल लाइ पायां थी, पर हुन ॾींहुं त मां फ्रेश गुलनि जी माला पाईंदमि। अगरि गुलाब जा गुल या लोटस फ्लावर जो बि मिलंदा हुन माले ई पाईंदमि। हिते माता जो मां श्रृंगार करां थी ऐं हिते हिकु ॻाढ़ी चुन्नी माता लक्ष्मीअ खे मां पाईंदसि। ऐं हुन खां पोइ माता खे ॿियो बि जो बि तव्हां श्रृंगार करे सघो था, श्रृंगार जो सामान रखी सघो था। ऐं हिते मां चुन्नी माता खे पाए करे हुन खां पोइ माता खे बिंदी लॻाईंदमि।
बाक़ी पूजा कीअं कबी आहे, कहिड़ी कथा कबी आहे, उहा मां सॼो पहिरों ई पिछले साल वीडियो विझी चुकी आहियां। तव्हां ज़रूरु ॾिसिजो। त हिते मां माता खे बिंदी लॻाई ऐं हिते इहो पूजा जो स्थल तयारु आहे। हिन खे थोरो ॿियो बि अगरि तव्हां डेकोरेशन करणु था चाहियो त अॼुकल्ह जो मार्केट में ठहियल रंगोली हिन प्रकार जा डेकोरेटिव ईंदी आहे, उहो तव्हां करे सघो था। त जीअं मूंखे कलर सां रंगोली न ठाहिणु अचे त मां हीअ वठी रखिया आहिनि। हिननि में हिक में पिकॉक ठहियलु आहे ऐं हिक में ईअं ई अंबड़ी जी शेप आहे। त इहो मां चाहे जन्माष्टमी हुजे या कहिड़ो बि डेकोरेशन ही मां भॻवान जे अॻियां हीअं सजाए छॾंदी आहियां। हिन सां सुठो बि लॻंदो आहे ऐं उहा बि रंगोली भॻवान जे अॻियां चवंदा आहिनि ठाहिजे। त इहो मां हिते रखियो आहे ऐं हिन खां पोइ मां हिते लाइटिंग लॻाईंदसि। छो लाइ लाइटिंग जे बिना त ॾियारी जी डेकोरेशन अधूरी आहे। त हिते मां लाइटिंग लॻाए चुकी आहियां ॻाढ़े गुलनि जी, ॾिसो। ऐं हुनखे बि विच में मां ईअं गुल वांगुरु ठाहियो आहे। मां तव्हांखे ॿारे ॾेखारियां थी त तव्हांखे ख़बर पवंदव कि लाइटिंग लॻी चुकी आहे। त इहो मां लाइटिंग हिते लॻाए छॾी आहे ऐं पूजा जो स्थान जगमग थिए थो। हीअ मां हिते शुभ लाभ रखां थी, मार्केट में मां वठी आई आहियां। पहिरों मां पूजा जे हिते रखंदी आहियां, पोइ ई मां ॿिए ॾींहुं दरवाजे ते हिन खे चंबड़ाए छॾंदमि। शुभ लाभ ऐं ओम ऐं गणेश ठहियलु आहे। त हिते मुंहिंजो डेकोरेशन ईअं पूरो थो थी वञे। नंढी सी जॻह में बि तव्हां इहो डेकोरेशन सुठी तरह करे सघो था। त तव्हांखे इहो डेकोरेशन कीअं लॻो मूंखे कमेंट करे ज़रूरु ॿुधाइजो, त मूंखे बि ख़ुशी थींदी। ऐं ॾियारी जे संबंधित जाम वीडियो अथव, उहे बि ॾिसिजो। तव्हां सभिनीनि खे ॾियारी जी लख लख वाधायूं। वरी मिलंदासीं हिकु नई जानकारी सां। जय झूलेलाल, जय श्री कृष्ण।